अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। साईं जो ही तव्हां छा ठाहियो आहे जेको असांखे नज़र थो अचे पुठियां तव्हांजे? साईं हीअ बायोगैस हिनखे चइबो आहे। मेंह जो या जानवरनि जा जेके छेणा थींदा आहिनि जी उन मां कुदरती हिकिड़ो गैस पैदा थींदो आहे जंहिंखे असां बाहि में ॿारण जे सूरत में इस्तेमालु कंदासीं। हिन गैस ठाहिण जो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधायां थो। जी सर ॿुधाइजो। हीउ जेको आहे सो तक़रीबन हिन जी जेका हाइट आहे उहा 4 फुट आहे ऐं हिन जे अंदरि अंदरि जेका गोलाई आहे उहा आहे 8 फुट ऐं हेठि जेको हीउ खूह आहे, हीउ ॾिसो तव्हां पिया खूह, हीउ खूह हेठि 12 फुट हेठि गहरो आहे। ठीकु आहे। उन खां पोइ हिन में अंदरि जेको आहे हीउ छेणो असां हींअर ईंदो तव्हांखे दोस्त ॾेखारींदासीं। छेणो हिन में जमा थींदो ऐं प्लस घर में जेका बि तव्हांजी वेस्टेज आहे भाॼियूं या जेके बि पन वग़ैरह उहे उन छेणे में मिक्स करे तव्हां हिन मां अंदरि विझंदव त उहो छेणो हिन जे वञी उहो हिन पाड़ मां निकिरंदो ऐं उहो पाड़ वारो छेणो जेको आहे उहो मथे ईंदो वेंदो ऐं ॿियो छेणो जीअं पवंदो त उहो मथे ईंदो ऐं उहो परे पासे ॾांहुं अचो ॿाहिरि निकिरंदो ऐं ज़ाया थींदो ऐं उन सूरत में जेको गैस पैदा थींदो त हीउ जेको असांजो ड्रम आहे इन में उहो गैस जमा थींदो। ठीकु आहे, ड्रम ॾेखारियो। ओके, हा साईं। हाणे हिन में जेको अंदरि गैस जमा आहे, हाणे अचो त मां तव्हांखे ॾिसां त इहो असां इस्तेमालु कीअं था कयूं। हाणे हिन मथां हैंडल लॻल आहे, इहो हैंडल तव्हां खोलींदव, पोइ हीउ पाइप आहे, हिन पाइप जे थ्रू हिनखे वठी अचो। असां सिलेंडर रखियो आहे हिन में इन लाइ त हिन गैस में पाणी मिक्स गॾिजी ईंदो आहे। पोइ उहो पाणी जेको आहे उहो हिन सिलेंडर में रहिजी वेंदो ऐं गैस जेको आहे उहो क्रॉस करे ऐं हिन चुल्हे ताईं पहुचंदो। हाणे आम हिकिड़ो घरनि में इस्तेमालु थींदो चुल्हो आहे ऐं मां तव्हांखे हिन में गैस जो यूज़ ॾेखारियां थो। हाणे हिन में गैस अचणु शुरू थी वियो आहे ऐं हाणे हिन ते असां जेको आहे सो तीली हणंदासीं। हे ॾिसो था, हे बाहि तव्हां बिल्कुलु ॿारे ऐं हिन में चङी तरह हिन जो शोलो ॾिसी सघो था। बाहि या ॾिसो नॉर्मल ऐं हिन में हथोड़ी तव्हां ॾिसो सर हिन बाहि जी जेका आहे तपिश उहा तमामु सुहिणे नमूने सां शदीद आहे ऐं हिन खां अञा तेज़ी हिन में ईंदी जेॾी महिल हीउ गैस अञा थोरो मज़बूत थींदो। हीउ छो त मूंखे प्लांट थोरा टाइम थियो आहे हिनखे शुरू कए, अञा महीने खां पोइ हिन जो शोलो अञा काफ़ी बहितर ऐं अञा काफ़ी मज़बूत थींदो ऐं जेको शहरनि में गैस ॿारियो था तव्हां उहो जेको आहे हीउ उन खां वधीक बहितर आहे। कीअं त हिन में तव्हां हिते बीठा हो त कंहिं क़िस्म जी स्मेल कान्हे का ऐं हिन में तव्हांजो जेको थांव आहे जेको यूज़ कंदो उहो कारो न थींदो, उहो माना हुनखे कारणु न वठंदे।